THN News। को माण्हू असांजो ज़ाहिर ई कोन कयो पोइ हाणे असां वॻण हद ॾे वञूं था चवनि था त कोन्हे को नसीराबाद हद ॾे वञूं था चवनि था कोन्हे को हाणे असां काॾे वञूं इंसाफ़ असां था कयो। नाज़रीन वॻण खां ख़बर शामिल कयूं था त वॻण लॻे ॻोठ थड़ी हाशिम में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी मीराणी बिरादरीअ जे घरनि ते चढ़ाई चादर ऐं चौधीवारीअ जो तक़दुस पाएमाल। पुलिस औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद बाद 4 ॼणनि खे खंभे वई। ॻोठाणनि जो चवणु हुयो त निंड पिया हुआसीं त वॾे अंग में पुलिस एहलकार ऐं सादा कपिड़ा पारियल माण्हू धाड़ियलनि जियां घरनि में काए पिया जिन मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद करे घर में भञन राह करे 4 ॼणनि खे खंभे वई। ख़दशो आहे त खेनि क़तलु कयो वेंदो, इंसाफ़ कयो वञे। होॾां SHO वॻण मेहदी रज़ा टालपुर चढ़ाईअ खां लातालगी ज़ाहिर करे छॾी।